नाज़रीन, रोहिड़ी में सैफ को ज़्यादतियुनि जो शिकार मुराद शाह कॉलोनी वासियुनि एहतजाज कयो। वधीक तफ़सील ॾिसूं था रोहिड़ी खां सैफुल्ला जी रिपोर्ट में। रोहिड़ी जे मुराद शाह कॉलोनी वारे इलाइक़े मां गुज़िरियल केतिरे ॾींहंनि खां बिजली काटियल आहे ऐं सेवक अमलो इलाइक़े में लॻायल ट्रांसफार्मर लाहे खणायो वियो आहे, जंहिं करे सॼो इलाइक़ो ऊंधाई जे वर चढ़ियल आहे। हिन ग़ज़ब जी गर्मी में पीरसन माण्हू मासूम ॿारड़ा तोड़े घरनि में रहंदड़ औरतूं बिटे अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। सेवको जे ज़्यादतियुनि जो शिकार इलाइक़े वासियुनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे सेवको अमले ख़िलाफ़ चीती नारेबाज़ी कंदे पंहिंजा अंज ओरींदे मेरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अब्दुल्ला खोसो करप्ट माण्हू आहे। अब्दुल्ला खोसो एसडीओ असां खां रिश्वत जी डिमांड कई, न ॾियण ते ट्रांसफार्मर कढी विया। असांजी हालत ॾिसो, हे ज़ालिमनि इहो चवंदव इन्हनि में इंसानियत न आहे ऐं असांखे जेको आहे इंसान नथा सम्झनि। असांजो हशर ॾिसो, कपिड़नि जो हशर ॾिसो, हे पगर ऐं गर्मी, हिननि खे को एहसास न आहे माण्हू जो ऐं इंसान जो। असां पूरी आवाम जेको आहे ॾाढी मुश्किल आहे गर्मीअ में, असांजो जेको आहे ॾाढो हशर ख़राबु आहे। गवर्नमेंट खे मुतालबो कंदासीं हिन करप्ट ऑफिसर खे लाहे को भलो ऑफिसर ॾियनि ऐं आवाम जी जेको हिन ग़रीब जी जेको आहे रखवाली करण वारो हुजे ऐं अहिड़ो न हुजे जेको आवाम खे छिलणु आहे। ऐं अहिड़ो कोई जो कॾहिं बि न आयो आहे जंहिं को हिन असां सां अहिड़ी कार्रवाई कई आहे। असांखे डिमांड कई वई कि असांखे हेतिरी तव्हां पेमेंट ॾियो त तव्हांखे असां ट्रांसफार्मर चालू कयूं था। असां पेमेंट न कई आहे, उन नतीजो असांखे इहो मिलियो आहे। असांजा मीटर आहिनि ऐं असां बराबरि बिल भराईंदा रहंदा आहियूं। असांखे को बकायात बि न आहे। असांखे ब्लैकमेल न कया वञे, हिननि जा वाठा चवंदा वापडारनि जा असांखे पेमेंट ॾियो त असां मथे पुॼां तव्हांजी बिजली चालू कयूं। असांखे जेको लालपन में 7 महीना थिया, अॼु ताणो सुभाणे ताणो सुभाणे ताणो, इन नतीजो थियो सुभाणे कल्ह इहो थियो आहे त मंझंदि जे टाइम असां निमाज़ पढ़ी पिया, निमाज़ पढ़ी जीअं आई मोटी त हितो ट्रांसफार्मर कटे करे खणी रहिया आहिनि। असांजे पाड़ेवारनि पुछियो काॾे था खणी, चई वापडा अब्दुल्ला जो हुनजो एसडीओ जो हुकुम आहे, असां रोई था खणी वञूं। उन खां बाद न हाणे एसडीओ सां राब्तो थो करे, न असां सां को मुंहुं मथो थो ॾे। पिटूं था पिया वापडारनि खे, सॼो ॾींहुं पीटूं था पिया। नंढा असांजा मासूम ॿार, मुंहिंजी अमर हिन टाइम में हार्ट पेशेंट आहे, हिन टाइम में तमामु तबियत ख़राबु आहे। ऐं मां वापडा एसडीओ खे ॿुधायां थो पियो, मुंहिंजी वालदा ख़ुदा न खां कुझु थियो, मां हाई कोर्ट में पिटीशन विधोमांसि। मुंहिंजी वालदा, मुंहिंजो बिल आहे क्लियर, मुंहिंजो बिल आहे, मुंहिंजी का बकायात न आहे। मुंहिंजी बकायात न आहे, ॿियनि सां त मां बदल न आहियां। वापडा एसडीओ चए थो तव्हां लिखी ॾियो, मां छो लिखी ॾियां? तुंहिंजा वाठा वठंदा पैसा पाण कुंडियूं हणी था ॾियनि, असां हिन में कसूर न आहे। मुतालबो असांजो असांखे पंहिंजो ट्रांसफार्मर चालू करे ॾियनि, असांखे पंहिंजो ट्रांसफार्मर मोटा ॾियो वञे। गुज़ारिश कयां थो गारंटी वारनि खे त असां सां एॾो ज़ुल्म आहे। कल्ह असांजो मंझंदि जे टाइम ट्रांसफार्मर लाहे हलिया विया आहिनि ऐं इहो असां सां हाणे को ज़ुल्म न आहे, इहो 2-2.5 साल पहिरियों को ज़ुल्म असां सां हलंदो रहे थो। बराए महिरबानी मां इहा अपील थो कयां त असांखे महिरबानी करे ट्रांसफार्मर वापसि ॾिनो वञे, न त सुभाणे असां प्रेस क्लब जे साम्हूं ऐं वापडा ऑफिस जे साम्हूं वञी करे घेराव कंदासीं ऐं इनखे ॿुधाईंदासीं त हे जेका ज़ुल्म जी इंतिहा हिन कई आहे हे ॾाढी महांगी पवंदी। हिते इलाही बीमार आहिनि, इलाही ग़रीब आहिनि, इलाही ॿार नंढड़ा मासूम आहिनि। हेॾी गर्मी ॾिसो था तव्हां, केॾी गर्मी आहे, हिते कीअं गुज़ारींदा? सबक़तुल्लाह बलोच सां गॾु सैफुल्ला बलोच, मेरान टीवी न्यूज़।